नवाबशाह वेझो रोड हादसे में एक नौजवान हयाती विञाए वेठो ऐं पीरसन ज़ख़्मी थी पियो। काज़ी अहमद रोड जे गाज़ी खान होत स्टॉप भरिसां मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्रालीअ जो पाण में टकर थी पियो। हादसे में 16 वरनि जो नींगर शाहिद अहमद ख़ासकेली फ़ौत ऐं संदसि वालिद 50 वरनि जो ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ासकेली शदीद ज़ख़्मी थी पियो। हादसे बाद नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मीअ खे PMU इस्पताल आंदो वियो, जॾहिं त ट्रैक्टर ट्राली जो ड्राइवर फ़रार थी वियो। मोरे में सिंधी ॿोलीअ जे पहिरें शहीद अब्दुल रज़ाक सूमरो लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो वियो। सिंध हाई कोर्ट जे जज आगा फैसल शहीद अब्दुल रज़ाक सूमरो लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते तालिके बार जे वकीलनि जी हलफबरदारी जी तक़रीब बि थी, जिते सिंध हाई कोर्ट जे जज आगा फैसल नई चूंडियल बाडीअ खे कसम खणायो। जज आगा फैसल जो चवणु हो त बार ऐं बेंच हिक ई घर जा भाती आहिनि, उन्हनि में को बि फ़र्क़ु न आहे। घुटके जे ॻोठाणे मुख़्तियार कार जी ज़्यादतियुनि जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ जी अपील कई आहे। ॻोठ म्याणी जे रहवासी रशीद अहमद महर ॿुधायो त संदसि मीरपुर माथिले में प्लाट आहे, जिते मुख़्तियार कार कमु करणु न पियो ॾिए। हुन चयो त मीरपुर माथिलो मुख़्तियार कार ऑफिस करप्शन जो गढ़ बणियल आहे। ॻोठाणे मुताबिक़ त मुख़्तियार कार जे रिश्वतखोर अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मीरपुर ख़ास जे हिस्को मुलाज़िमनि तशदुद कंदड़ शहरीअ ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। हिस्को मुलाज़िमनि ॿुधायो त स्टेशन रोड जे हिक घर जी बिजली काटण तां मालिक तरफ़ां तशदुद कयो वियो। हुननि चयो त कंबर नक़वी ख़िलाफ़ केस टाउन थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। हिस्को मुलाज़िमनि चयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk